नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां आवां जो मेज़बान ज़फ़र टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ां जेका ही क़ौमी ईद मल्हाई पई वञे उन जूं तयारियूं ज़ोरनि शोरनि सां जारी आहिनि। अजरक टोपी पाए बाक़ाइदा इंशाल्लाह रैली कढी न्यूज़ हैदराबाद वारनि खे ॾेखारींदासीं। 6 डिसेंबर असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे, जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। सेठ दादू वटि थी आया आहियूं त असीं को टोपी वठूं ममनून साहब उन खे बाक़ाइदा टोपी उन लाइ वठणु आयो आहियां। टोपी ठाहिण जो तमामु हिकिड़ो डिघो ऐं वॾो प्रोसेस आहे। अॻिलो राहु मेन ॻोठ आहे जेको जंहिंमें टोपी तक़रीबन ठहे थी ऐं सुठी टोपी ठहे थी। सॼी टोपी ठाहिण में 15 ॾींहं लॻी था वञनि। हुकूमतुनि खे अॻियां अचणु घुरिजे ऐं हिननि जो भरपूर जेको आहे तामन करणु घुरिजे। हर शहर माण्हुनि जे दोस्तनि खे माण्हू तोहफ़ो ॾियनि था, टोपीअ जो वठी था वञनि था, पर उनजी एतिरी क़ीमत कोन थी ॾिनी वञे जेतिरी हुन महिनत कई आहे। असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे पूरे पाकिस्तान में हले थी, पूरी दुनिया में। सक़ाफ़ती ॾियारो जेको सिंध टीवी मल्हाए पई 6 डिसेंबर ते उहो बि मल्हाए। 6 डिसेंबर ते इहा तयारी पिया कयूं, उन हवाले सां पिया न्यू सैदाबाद जूं टोपियूं सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तान न पर परॾेह ताईं मशहूरु आहिनि। के वॻा वठंदा आहिनि सिंधी अजरक जा ठहियल, के टुनि ते रलियूं विछाए ऐं विहाणा रखी महिमान जी आदरबाह कबी। जीअं ईद जो ॾींहुं हूंदो आहे ईअं करे असीं मल्हाईंदा आहियूं, पूरी तयारी कंदा आहियूं। टोपी जी सनत कीअं सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायूं था, उन्हनि जेके कारीगरनि खे असां विसारे था विहूं, जेके असांजे सक़ाफ़त जे हवाले सां अॻियां आहिनि। हीअ मूंखे ॾेखारे सघे थो त हीअ हथ जूं टोपियूं जेके कारीगर हथ सां ठाहिनि था। हथ वारी जेकी आहे ज़बर पिया महिनत में माना वधीक थी खाए पर उजूरो कोन्हे। अजरक कीअं था ठहनि, जा क़िस्म घणा आहिनि ऐं केतिरा ॾींहं लॻनि था, हिन में केतिरी इन्वेस्ट थिए। 40 मीटर जो ताको हूंदो आहे, 8 अजरकूं ठाहींदा आहियूं।